अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हॉट इशू प्रोग्राम में भली कार। मैं तव्हांजी मेज़बान सबीन मेमण। नाज़रीन, हॉट इशू प्रोग्राम में ॻाल्हि कंदासीं पोलियो वायरस जे हवाले सां। वाज़े रहे त पोलियो हिकिड़ो मूज़ी मर्ज़ आहे, लाइलाज मर्ज़ आहे जेको तव्हांजे ॿार खे सॼी उमिरि जे लाइ माज़ूर बणाए सघिजे थो। पोलियो खां बचाव जो वाहिद इलाजु इहो आहे त पंहिंजे ॿारनि खे पोलियो खां बचाव जा फुड़ा पियारिया वञनि। हिकु साल खां वठी 5 सालनि ताईं जा ॿारड़ा पोलियो जा फुड़ा पी सघनि था, जेको हुनजो मुकमल कोर्स हूंदो आहे। पर अॼोके प्रोग्राम में असां ॻाल्हि कंदासीं त जेके ताज़ा पैदाइशी जेके नवां ॿार आहिनि उन्हनि खे पैदाइश जे केतिरे वक़्त खां पोइ पोलियो जा फुड़ा पियारजनि ऐं उन्हनि जे लाइ केतिरो ज़रूरी आहे। ऐं उहे वालिदेन जेके ॿारनि खे पोलियो जा फुड़ा नथा पियारनि या मुख़्तलिफ़ वहम गुमान रखनि था त उन्हनि जे ॿारनि खे इन फ्यूचर कहिड़ा नुक़सान थी सघनि था, केतिरी उमिरि जे ॿारनि खे पोलियो जो वायरस थिए थो, इहो कॾहिं ज़ाहिर थिए थो, हिन जा क़िस्म कहिड़ा आहिनि, कहिड़ियुनि कहिड़ियुनि जायुनि तां इहो फैलिजे थो या पोलियो वायरस बज़ाति ख़ुदि केतिरनि क़िस्मनि जो हुजे थो। कोशिशि कंदासीं त अॼोके प्रोग्राम में पंहिंजे माहिर डॉक्टरनि सां हिन हवाले सां ॻाल्हि ॿोल करे सघूं। असांखे स्टूडियो में जिन मौज़ूद महिमाननि जॉइन करण जो तारीफ़ कराईंदी आहे डॉक्टर नूर हुसैन आहिनि, पाण माहिर डॉक्टर आहिनि। डॉक्टर साहब भली कार, तव्हां असांखे प्रोग्राम में जॉइन कयो। असांजा ॿिया महिमान आहिनि डॉक्टर मुश्ताक मेमण साहब। डॉक्टर साहब तव्हांखे भली कार, तव्हां प्रोग्राम में जॉइन कयो। डॉक्टर साहब तव्हां खां शुरूआत कंदमि, पोलियो जे हवाले सां ॿुधाइजो त पोलियो जा कहिड़ा कहिड़ा टाइप्स आहिनि। अच्छा, जीअं अवां शुरू में चयो त इहो हिकिड़ो मूज़ी ऐं लाइलाज मर्ज़ आहे, ठीकु आहे। इहो बेसिकली हिकिड़ो वायरस आहे, ठीकु आहे। वायरस ऐं इन जा 3 क़िस्म आहिनि, टाइप 1, टाइप 2, टाइप 3। ठीकु। ऐं बदकिस्मती सां असांजे मुल्क में जेके हिन टाइप 1 सिर्फ़ु अञा ताईं ॿारनि खे इन्फेक्ट करे थो। टाइप 2 ऐं टाइप 3 जेके आहिनि उन खे चइबो आहे इराडिकेट, उहे ख़तमु थी चुका आहिनि। अच्छा, उन जो हाणे को बि क़िस्म किथे बि ज़ाहिर नथो थिए? न, उन जे लाइ पोइ बि वैक्सीन वरी बि प्यारी वञे थी ताकी ख़ुदा न ख़्वास्ता कंहिं बि अगरि सोर्स मां अचे थी त उनखे माना प्रिवेंट करे सघिजे। अच्छा। लेकिन असांजे मुल्क में हीअं सिर्फ़ु टाइप 1 जो जेको वायरस आहे उहो मौजूदु आहे, उहो ई ज़्यादातर नुक़सान माना करे पियो। अच्छा, टाइप 1 जो अलामतूं कहिड़ियूं थियनि थियूं? टाइप 1 ॾिसो न, हाणे टाइप 1 ऐं टाइप 2 ऐं 3 में फ़र्क़ु इहो आहे त हिन जी सीवियरिटी वधीक आहे, ठीकु आहे, ऐं 2 ऐं 3 जी सीवियरिटी घटि आहे। हाणे हिन में इहो माना आहे त जेकॾहिं कंहिंखे बि इन्फेक्शन थिए थो त 0 पॉइंट समथिंग में इहो आहे त उनखे पैरालाइसिस करे ॿारनि खे, ठीकु आहे। मतिलबु अगरि 1000 ॿार हूंदा उन्हनि मां कुझु खे नुक़सानु करे। अगरि वैक्सीनेटेड ॿार न आहिनि त अगरि वैक्सीनेटेड आहिनि त पोइ उन्हनि खे वॾी प्रिवेंशन थिए थी, पोइ को बि टाइप वैक्सीन जे ख़िलाफ़ु माना असरु नथो रखे, उहो ज़ाया थी वञे थो उन जे लाइ। डॉक्टर मुश्ताक, तव्हां ॿुधाइजो त पोलियो जे हवाले सां असांजे मुल्क में हिन वक़्तु सूरत हाल छा आहे? गुज़िरियल साल जेको त शायदि हिकिड़ो बि केस ज़ाहिर न थी सघियो आहे, पर ओवरऑल छा सूरत हाल? ओवरऑल असांजे अस्सलाम वालेकुम। ओवरऑल असांजे मुल्क में जेको पोलियो वायरस जेकी मौजूदा सूरत हाल आहे उन में इहो आहे त पोलियो जेको इन्फेक्शन जेको आहे वायरस पहिरीं खां घटि आई आहे। पहिरीं असांजे इंटीरियर में पेशावर में ऐं इंटीरियर सिंध में, पूरे सिंध में जेको आहे वायरस तमामु घणो हो, पर हाणे गवर्नमेंट जी कोशिशुनि सां इहो वायरस जेको आहे उहो रेडिकेट थिए पियो आहे। असां छो जो हिन साल को 2022 में अञा ताईं को केस कोन आयो आहे, अञा सेफ आहियूं असां। पर असां ॿियनि मुल्कनि में तव्हांखे ख़बर आहे त सिर्फ़ु इहो जेको वायरस आहे उहो बलोचिस्तान ऐं सिंध में अञा कुझु आहे। असांजी ॿाहिराड़ी में बि हींअर माना 2 साल पहिरीं या लास्ट ईयर जेको केसिस थिया हुआ उन बुनियाद ते असां जेको पोलियो खे अॻियां वधायूं पिया। पर इनशाला पोलियो पाक कंदासीं, इनशाला पाकिस्तान खे, सिंध खे इनशाला। अच्छा डॉक्टर साहब, पोलियो वायरस जे फैलाव जो सबबु छा थिए थो, या पोलियो वायरस किथे जेको आहे सो मौजूदगी पंहिंजी ज़ाहिर करे थो? पोलियो वायरस जी जहाँ तक स्प्रेडिंग जो तालुक़ु आहे उहो जो कंटामिनेटेड वाटर आहे या अनहाइजेनिक कंडीशन्स आहिनि। ऐं असां जेको शुरू में पोलियो जा जेको ड्रॉप्स नथा पियारियूं, ऐं तव्हांखे ॿुधो हूंदो तव्हां पोलियो जे ड्रॉप्स जे बारे में मुख़्तलिफ़ जेको आहे ॻाल्हियूं कंदा आहिनि माण्हू त पोलियो ड्रॉप करण सां ॿारनि खे जेको आहे ग्रोथ कोन थी थिए या हॾनि जी बीमारी थिए थी या अलाए का त ॿियूं जेके सेक्शुअल जेके बीमारियूं थियनि थियूं उन्हनि में, त उहे ॻाल्हियूं माण्हुनि जे नोटेड हुअण जे बावजूदि इहे केसिस थियनि था। छो जो असांजो पोलियो जी टीमूं वेंदियूं आहिनि ॿाहिराड़ी में या उन में असां, मां शहर जी थो ॻाल्हि कयां, शहरनि में असांजा अहिड़ा इलाइक़ा आहिनि जिते इहे असां पोलियो पियारणु वेंदा आहियूं त उते असांखे रिफ्यूज़ कंदा आहिनि। बाक़ाइदे इन हवाले सां की लॉ एनफोर्समेंट असांखे यूज़ करणु पवंदी आहे। इन हवाले सां माण्हुनि में अवेयरनेस घटि आहे। माण्हू चवंदा आहिनि त पोलियो जेको आहे उहो अंग्रेज़नि जी पैदावार आहे या फॉरेन कंट्री जी साज़िश आहे, असांजी आबादी खे घटि करण जी साज़िश आहे। त उहे जेके ॻाल्हियूं आहिनि उहे हाणे त
माण्हुनि में अवेयरनेस ईंदी बि वञे ऐं असां कोशिशि कंदा आहियूं छो जो इन लिहाज़ खां अनअवेयर जे लिहाज़ सां जो गवर्नमेंट इन्वॉल्व कंदा आहियूं असां ऐं गवर्नमेंट इन्वॉल्व बि आहे हिन में इन्वॉल्व बि आहे उते जा जेके इलाइक़े जा डिप्टी कमिश्नर्स आहिनि या असिस्टेंट कमिश्नर उहे असांजी हेल्प कंदा आहिनि त असां इहे मुहिम जारी रखंदा आहियूं। ठीकु। अच्छा डॉक्टर साहब रिफ्यूज़ कनि था घणा वालदेन मुख़्तलिफ़ सबब हुजनि था केॾी महिल इहो बि चयो थो वञे हालांकि उन्हनि जे ज़हन में खणी कहिड़ा बि ॻाल्हियूं हुजनि ॿारु सुम्हियो पियो आहे ॿारु आराम थो करे ट्यूशन ते वियो आहे रांदि थो करे या हिन वक़्तु ई त वालदेन खे पंहिंजो फ़र्ज़ु पूरो करणु घुरिजे या माण्हुनि खे एतिरी अवेयरनेस छा अञा ताईं न ॾेई सघिया आहियूं असां या न अची सघी आहे? असल में इशू सिर्फ़ु अवेयरनेस जो न आहे। अॼुकल्ह ॾिसो त सोशल मीडिया जो दौरु आहे, जेतिरी अवेयरनेस अॼुकल्ह माण्हू खे आहे ओतिरी अॻु में कॾहिं बि न रही आहे, पर ओतिरे क़दुरु नेगेटिव हा, प्रोपेगेंडा लेकिन इन जो सबबु इहो आहे, इहो सिधो संओं हिकिड़ो साज़िश चई सघिजे थी। चाहे त असांजो इन सां हिकिड़ो पॉलिटिकल इन्फ्लुएंस आहे। हिकिड़ो KPK में वाक़ियो थियो शकील आफ़रीदी, डॉक्टर शकील आफ़रीदी हिकिड़ी फेक उन्हनि कैंपेन कराई थ्रू CIO वधीक ॻाल्हि अञा माना आहे, ठीकु आहे। पोइ असांजा जेके मौलवी हज़रात जेके आहिनि उन्ही खां पोइ तमामु घणो हुन ॻाल्हि उन ते माना बिगड़िया आहिनि ऐं सॼो चकर उहो ई आहे। पश्तून बेल्ट जे करे काफ़ी जेके आहिनि असांजा उहे माण्हू इवन की असांजा पंहिंजा मिट माइट बि चवनि सवाल कनि था यार हाणे हिन में मसइलो त न आहे। उन्हनि खे असां पाण चऊं था यार हे मुंहिंजा जेकॾहिं 3 ॿार आहिनि, माना असां जेकॾहिं हाईवे तां वञूं अगरि पोलियो कैंपेन न बि आहे जेकॾहिं असांजो ॻोठु वञणु थिए थो त असां वापसी ते या वञणु महिल प्यारियूं था। त अगरि इहा एतिरी ख़राबु शइ हुजे त असां पंहिंजे औलाद खे न प्यारियूं। इन में काफ़ी माना फैक्टर्स आहिनि, सिर्फ़ु हिकिड़ो फैक्टर न आहे जंहिंखे असां माना इल्ज़ाम हणूं। इन में काफ़ी फैक्टर्स आहिनि। अच्छा डॉक्टर साहब माण्हुनि खे इहे मुख़्तलिफ़ शयूं आहिनि, अहिड़ा पेरेंट्स तव्हां वटि ईंदा हूंदा हॉस्पिटल जंहिंजे ॿार खे को अहिड़ो अलामत ज़ाहिर थिए थी या पोइ उन्हनि खे तव्हां कीअं हैंडल कंदा आहियो? असल में छा आहे त इहो तव्हांजो क्वेश्चन अचे थो सर्विलेंस में इहो हूंदो आहे त जेकॾहिं हिनजी हूंदी आहे हिकिड़ी एक्टिव सर्विलेंस पोलियो जी, हिकिड़ी पैसिव सर्विलेंस। एक्टिव सर्विलेंस में ईअं थींदो आहे त ॿार खे का अलामत हूंदी आहे, मिसाल जी ॻाल्हि ॿार खे जेकॾहिं बुखार आहे जेको हुनजी डेफिनेशन में अचे थो ऐं ॿार खे जिस्म जे कंहिं बि हिसे में माज़ूरी अचे थी, उनजी उन्हनि डेफिनेशन ॾिनी आहे त 6 महीननि खां घटि वारो अरसो हुजे बुखार ऐं उन सां गॾु जिस्म जे कंहिं बि हिसे में माना ॿार जो जेकॾहिं उज़वो को कमु नथो करे उहो अचे थी असांजी डेफिनेशन में। इहा आई असांजी एक्टिव सर्विलेंस। पोइ असां उनखे उनजो टेस्ट कराईंदा आहियूं, माना उनजो पाखाने जो टेस्ट मोकिलींदा आहियूं पंहिंजे इस्लामाबाद असांजी लेबॉरेटरी आहे नेशनल इंस्टीट्यूट ऑफ हेल्थ में। पोइ उतां उहो उनजा जेके न DNA वग़ैरह ॻोल्हींदा आहिनि, ख़बर पइजी वेंदी आहे त हिन में आहे या न। ॿी हूंदी आहे असांजी पैसिव सर्विलेंस। पैसिव सर्विलेंस में ईअं हूंदो आहे त हिकिड़ो ज़ीरो रिपोर्टिंग साइट हूंदी आहे, पोइ सर्विलेंस टीम खे ॿुधाईंदा आहिनि त बाबा हिन में इहे मसइलो थी सघे थो, अचो अव्हां ॾिसो। त बेसिकली इन में 2 शयूं अचनि थियूं। ठीकु। अच्छा डॉक्टर साहब तव्हां ॿुधाइजो त जॾहिं ॿार में इहे सभु शयूं थियनि थियूं त ॿार कहिड़े खे को पेन थिए थो, तकलीफ़ थिए थी ऐं इहे अलामतूं या इहो जॾहिं पोलियो वायरस पंहिंजी जड़ पकिड़े वठे थो त ॿार में कहिड़े क़िस्म जूं तब्दीलियूं उनजे फिज़िकली बॉडी में? मेन तब्दीली जेकी आहे उहो सुस्ती, लिथार्जिक कंडीशन जे वीकनेस ॿार में ज़्यादा थींदी, उनजे टंगनि में कमज़ोरी थींदी, ॿाहुनि में कमज़ोरी थींदो, जेको ॿारु खाइणु पीअणु छॾे ॾींदो ऐं फीवर थोरो थोरो थींदो आहे त उन में पोइ असां जेको डायग्नोस कंदा आहियूं। हाणे उहे ॿार जेके असां वटि अचनि था उन्हनि खे असां त डील करियूं था, पर उहे ॿार जिन में अवेयरनेस न आहे त पोइ उन्हनि में इहे प्रॉब्लम्स थियनि था। सर्विलेंस जो मसइलो आहे, पोइ उन में जेको आहे असां चाइल्ड स्पेशलिस्ट हूंदा आहिनि BHU में गवर्नमेंट लेवल ते, उन्हनि वटि जेको इन्वेस्टिग करण जे लाइ असांखे इतला ईंदी आहे त फलाणे ॻोठ में या फलाणे इलाइक़े में ही मसइलो आहे, पोइ असांजी टीम वेंदी आहे उनखे चेकअप करण जे लाइ। उन मुख़्तलिफ़ ब्लड टेस्ट वग़ैरह कराईंदा आहियूं, पाखाने जा टेस्ट कराईंदा आहियूं। ऐं पोइ उन खां पोइ इन सूरत हाल खां पोइ उनजे सराउंडिंग्स में जेको एरिया आहे या जेके ॿिया माण्हू आहिनि उन्हनि जे लाइ पोइ छा लाहे अमल हूंदो आहे? उनजे सराउंडिंग में असां जेको आहे अगरि पोलियो जो केस निकिरे थो त उन्हनि खे असां जेको आहे उहो सराउंडिंग इलाइक़े खे जेको बैन कंदा आहियूं, उनखे जेको कॉर्डन ऑफ कराईंदा आहियूं ऐं पोइ DC साहिब जी कोशिशनि सां उन इलाइक़े में जेको टीमूं मोकिलींदा आहियूं ऐं दुबारा जेको आहे मार्किंग करे असां पोलियो जी मुहिम शुरू कंदा आहियूं। कंहिं बि इलाइक़े में अगरि पोलियो जो हिकिड़ो केस थिए थो या को बि अहिड़ो वाक़ियो थियो त उन इलाइक़े पूरो सील आउट कंदा आहियूं असां। अच्छा पोइ उनखे वरी रीस्टार्ट पहिरें खां वरी शुरू करणो थो पए न सॼे खे? माना टीमूं वञी करे इन्वेस्टिगेट करे त किन ॿारनि खे जेको आहे ड्रॉप्स पियारिया आहिनि या किन खे न पियारिया आहिनि, त असां पूरी जेकी पंहिंजी कैंपेन आहे उहो रिपीट कंदा आहियूं। ठीकु।
डॉक्टर साहब ॿार में जॾहिं पोलियो वायरस जी मौजूदगी जो थिए थो, ॿार उन पेनफुल प्रोसेस मां गुज़रे थो, प्राइमरी स्टेज मां निकिरे थो, त छा कहिड़ी बॉडी जो कहिड़ो हिसो जेको आहे सो जंहिं ते असरु घणो थिए थो, ॿांह जो थिए थो या टंग जो थिए थो या पेर जो थिए थो, जेके हथु पेर कमु करणु छॾे था? अच्छा, एक्चुअली इन में थींदो इहो आहे त इहो वायरस जो डिपेंड करे थो त उहो कहिड़े एरिया ते टारगेट करे थो। एक्चुअली हे करे थो असांजे नर्वस सिस्टम ते असरु, नर्वस सिस्टम कंट्रोल करे थो असांजो सॼो मस्कुलर सिस्टम उन्हनि ते। पोइ उहो जिस्म जे कहिड़े हिसे ते बि फेस ते हमिलो करे सघे थो, ॿांह ते, टंग ते, जिस्म जे कहिड़े हिसे ते बि उहो हमिलो करे सघे थो। जिस्म जे चारनि ई अवज़नि ते हमलो करे सघंदो, जेके मिसाल जी ॻाल्हि असांजा हथ पेर आहिनि उन्हनि ते करे सघंदो, जंहिंखे क्वाड्रीप्लेजिया चइबो आहे, या जिस्म जे माना कंहिं बि हिकिड़ी साइड खे इन्वॉल्व करे सघे थो, हेमीप्लेजिया थी सघे थो। त हू डिपेंड करे थो त कहिड़ी मतिलबु सीवियरिटी में उहो माना करे थो असरअंदाज़। अच्छा डॉक्टर साहब, पोइ ॿार लाइ का थेरेपी वग़ैरह हुजे थी जॾहिं ॿारु मुस्तक़िल इन लाइलाज बीमारी में मुब्तला थी थो वञे? एक्चुअली हिन जो को प्रॉपर इलाज कोन्हे, लेकिन इहो आहे त हुन जूं माना चइबो आहे कुझु माना मार्बिडिटी इन वजह सां घटि करे सघे थी, त हुनजी फिजियोथेरेपी थिए ताकी हुनजो मसल जेको थोरो डैमेज थियो आहे उहो माना कुझु वर्क करे, लेकिन इहो को हिन जो प्रॉपर इलाज न आहे। अच्छा, फिजियोथेरेपी जा कहिड़ा नतीजा? छो त जिथे अवेयरनेस घटि आहे उते गुरबत बि आहे, एजुकेशन जो प्रॉब्लम बि आहे, माण्हू एतिरा हो कोन्हनि, अफोर्ड बि नथा करे सघनि। हिकिड़ो माण्हू जेको कमाईंदो, ड्यूटी कंदो या रोज़ पंहिंजे ॿार खे खणी अचंदो, लोअर मिडिल क्लास जो इशूज़ इहे तमामु घणा थियनि था असां वटि जेका सूरत हाल आहे। छा ॿार खे बिल्कुलु निगलेक्ट कयो थो वञे, नज़रअंदाज़ कयो थो वञे, त हिकिड़ो बेकार इंसानु हुनखे सम्झियो थो वञे न? असल में छा आहे त उन जो ॾिसो न, वरी फैक्टर अचे थो त उहो ॿार इन कंडीशन में छो आयो, उहो वञे थो वरी मैटरनल फैक्टर, त हुन ब्रेस्ट फीड कयो या न कयो, फाइनेंशियल आहे, हुनजी एक्चुअली सॼो असरअंदाज़ आहे वैक्सीनेशन जो चकर। जेकॾहिं वैक्सीनेशन ई माना उनजी एतिरी अवेयरनेस न हूंदी, जो वैक्सीनेशन न थियो उन जे करे ॿारु ख़राबु थी वेंदो। थेरेपी में त ॾिसो न, हुनखे को फ़ाइदो न थींदो। हीअ डिज़ीज़ जॾहिं हिकु दफ़ा थी त प्रिवेंट नथी करे सघिजे, लेकिन कुझु न कुझु सर्वाइवल जे लाइ हुनखे मतिलबु मल्टीवाइटामिन माण्हू ॾींदा आहिनि, या फिजियो थोरो घणो हुन में इम्प्रूवमेंट आहे, माना वधीक ख़राबु न थींदो आहे ॿारु। अच्छा डॉक्टर साहब, पैदाइशी जेके ॿार आहिनि, नवां ॿार हूअं त असां वटि उमूमन इहो ई हिकिड़ो हलंदो आहे, पहिरें खां साल खां वठी 5 सालनि ताईं जे ॿारनि खे, पर जेके ताज़ा नवां ॿार हुजनि था, पैदाइशी ॿार हुजनि था, त पैदा थियण जे केतिरनि कलाकनि खां पोइ हिन जे लाइ इहो पोलियो जा ड्रॉप्स ज़रूरी आहिनि, हुनजी वैक्सीनेशन? न, हुनखे पोलियो जो केतिरा जस्ट जेको आहे पहिरीं 20 ॾींहंनि में या महीने में पियारे सघिजे थो। अच्छा, ठीकु आहे। हुनखे जीअं टीका शुरू थींदा आहिनि, जीअं ॿारनि जी वैक्सीनेशन स्टार्ट, हुन सां गॾु जेको पहिरीं टीको जेको आहे उहो पोलियो पियारे सघिजे थो, त इन मां सेफ थी सघे थो काफ़ी। अच्छा, पोइ कहिड़ा वालदेन जीअं हाणे पैदाइश खां पोइ फ़ौरन बाद ॿार खे जॾहिं ड्रॉप्स ॾियण जी ज़रूरत हुजे थी, त वालदेन इनकार कनि था या चवनि था असां बाद में पियारींदासीं, या अञा बि माण्हुनि खे इहे गुमान आहिनि त भई वहम थियनि था माण्हुनि खे मुख़्तलिफ़, अहिड़ा केसिस तव्हां ॾिसो था हाणे बि, या घटि ॾिसो था, या बिल्कुलु ख़तमु थी चुका आहिनि? पहिरीं त बिल्कुलु इहा ॻाल्हि कोन हूंदी, वैक्सीनेशन या पोलियो जे कतिरे पियारनि जो इहो मसइलो ई कोन हूंदो, पहिरीं माण्हुनि खे ख़बर ई कोन हूंदी। हाणे त माशाल्लाह ॿारनि में माण्हुनि में अवेयरनेस बि अची वई आहे, ऐं लेडी डॉक्टर्स बि उन्हनि खे जो काउंसलिंग कनि थियूं। मतिलबु हाणे अहिड़ो को केस नथो हुजे जंहिंमें वालदेन डिनाए कंदा हुजनि, इनकार कंदा हुजनि? तमामु घटि आहे। सही, इंटीरियर में अञा ताईं आहे। कहिड़ा इलाइक़ा आहिनि जेके सिंध जे ॿियनि? असांजा पसमानदा लेस प्रिविलेजिड एरिया जेके आहिनि उते अञा बि डिस्ट्रिक्ट में, इंटीरियर में, उते अञा ताईं ॿाहिराड़ी में माण्हुनि खे अवेलेबिलिटी कोन्हे वैक्सीनेशन जी या पोलियो जे क़तरनि जी, या उन जी टीमनि खे सिक्योरिटी जो मसइलो हूंदो आहे, काफ़ी प्रॉब्लम्स हूंदा आहिनि। पर उन जे बावजूदि असांजी टीम्स वञनि थियूं, ड्रॉप्स पियारीनि थियूं, कतरा पियारीनि थियूं। ऐं छो जो हिन कैंपेन में जेको आहे असां कोशिशि करे उते लोकल माण्हू इन्वॉल्व कंदा आहियूं। हिकिड़ो त ऑफिशियली माण्हू हूंदा आहिनि, टीमूं हूंदियूं, हुनखां लोकल माण्हू जो उते इन्वॉल्वमेंट तमामु ज़रूरी आहे। उते जेके सिक्योरिटी अमलो आहे या उते लोकल माण्हू आहिनि, उन जे इन्वॉल्वमेंट खां सवाइ इहा कैंपेन कामयाबु नथी थी सघे। ठीकु डॉक्टर साहब, पोलियो मुहिम जी मुकमल कामयाबी अञा ताईं न थी सघे, 100% नतीजा न अची सघिया आहिनि, इन जो छा सबबु ॾिसो था? अच्छा डॉक्टर, हाणे मसइलो इहो आहे त इन जे लाइ जीअं मां अर्ज़ु कयो त अॻु में माना सिर्फ़ु चंद माण्हू या चंद हिकिड़ी कम्यूनिटी रिफ्यूज़ कंदी हुई, हाणे इहा रिफ्यूज़ल वारो एलिमेंट तव्हांजी हर डिस्ट्रिक्ट में थी वियो आहे। इवन की आऊं डिस्ट्रिक्ट वेस्ट में पर्सनली ख़ुदि कमु कयो आहे। अच्छा, माण्हू रिफ्यूज़ कनि था? जी बिल्कुलु।
हाणे तव्हांजो अलमियो ॾिसो, जीअं डॉक्टर साहिबु माना ॿुधायो त 20 ॾींहंनि जे अंदरि हुनखे कराइणी आहे। मां त चवां थो जेकॾहिं ॿारु अॼु पैदा थियो आहे, हुनखे जेकॾहिं को साइनोसिस या हुनजो को डिस्ट्रेस न आहे, ॿारु हेल्दी आहे, माना सही आहे, त हुनखे 24 आवर जे अंदरि इहा वैक्सीन थिए BCG जेको पैदाइशी टुको लॻंदो आहे, उन सां गॾु पोलियो जी वैक्सीन ॾियणु घुरिजे। लेकिन असां इहो ॾिठो आहे त BCG ॿार खे हणाइनि था, लेकिन इहो फुड़ो जो आहे न, नथा पियारियो वञे। त इन जे लाइ, ऐं ॿियो रीज़न इहो आहे त काफ़ी उहो रिफ्यूज़ल पॉकेट्स आहिनि, ऐं इवन के तव्हांजे हींअर कराची में बि घटि मां घटि जेकॾहिं 48 लख ॿार आहिनि टारगेट वारा, त 8 लख तव्हांखे ॿार न पियारींदा आहिनि फुड़ा। अच्छा, छा सबबु हुजे थो? उन्हनि जे ज़हन में कहिड़ी इन जो सबबु इहो ई आहे त मिथ आहे हिकिड़ो, त भाई हे असांजे जेके ॿारनि खे जेको आहे न, उन्हनि खे जेको आहे उनजी ख़ुदा न ख़्वास्ता मर्दाना कमज़ोरी खे ख़तमु करण जे लाइ हिकिड़ी ॿाहिरी साज़िश आहे। मेन रीज़न इहो आहे। पोइ उन जे अम्ब्रेला में इलाही शयूं आहिनि त भाई ॿारु सुतो पियो आहे, ॿारु नानी ॾे वियो आहे, हेॾे वियो आहे, हेॾे वियो आहे, ॿार खे बुखार आहे। पर मेन रीज़न आहे इहो, छो त उहो ई माण्हू BCG जो टुको हणाए थो, पोलियो जो छो नथो ड्रॉप्स पिया। ऐं पोलियो त तमामु सेफ, जेकॾहिं तव्हां 10 लख डोज़ एडमिनिस्ट्रेट कयो न, उन में वधि मां वधि हिकु डोज़ में थोरी वॉमिटिंग या डायरिया थी सघे थी, वधि मां वधि एतिरी सेफ वैक्सीन आहे। लेकिन इहो कॉन्सेप्ट जेको आहे उहो ग़लति विधो वियो आहे। इन जे लाइ काफ़ी गवर्नमेंट कमु कयो आहे, अलहमदिल्ला काफ़ी कमु कयो आहे, इवन के डेटा उन्हनि ज़बरदस्त ठाहियो आहे, लेकिन अञा गैप आहिनि हुन में। अच्छा, माण्हू कन्विंस नथा थी सघनि, अञा माना नथा थियनि, इन में अञा टाइम लॻंदो। ठीकु डॉक्टर साहिबु, ईअं बि माण्हुनि जो इहो जेको आहे सो फिज़ूलियात इन करे बि थोरो मज़बूती पकड़ींदियूं आहिनि, जो इहा हिकिड़ी नॉर्मल ॻाल्हि थिए थी त अगरि ड्रॉप्स ॿारु पीए थो त हुनखे मामूली को बुखार थी सघे थो, टेम्परेचर थी सघे थो, या ॿार में मामूली का सुस्ती अची सघे थी, नेचुरल हूंदो आहे। ॿार में अॻु में जो अलामतूं आहिनि, शायदि बाद में ज़ाहिर थियनि थियूं। पोइ घणा माण्हू चवंदा आहिनि त भई न, ॿार खे बुखार ड्रॉप्स पियारिया, ॿार सां हीअ हालत थी, ड्रॉप्स पियारिया, ॿार खे जेको आहे सो उल्टी थी वई। इन ते तव्हां छा चवंदा? इहे थींदियूं आहिनि, कॉमन आहिनि, इन ते परेशान न थियणु घुरिजे वालिदैन खे? न, बिल्कुलु परेशान न थियणु घुरिजे। असां वालिदैन खे पहिरीं इंफॉर्म कंदा आहियूं, जॾहिं असां ड्रॉप्स ॾींदा आहियूं उन्हनि खे, या उन्हनि खे इहो एडवाइस कंदा आहियूं त पहिरीं जेको आहे तव्हां इन खे थोरो बुखार ईंदो या थियो पैनाडोल तव्हां पियारे छॾिजो, पहिरीं असां ॿुधाए छॾींदा आहियूं। ख़ुदा न ख़ास्ता थींदो कोन्हे, पर एहतियातन असां उन्हनि खे प्री मेडिकेशन जे बारे में बताईंदा आहियूं, ॿुधाईंदा आहियूं असां उन्हनि खे। अच्छा, उनजे बावजूद बि काफ़ी वालिदैन हूंदा आहिनि जेके परेशान थी वेंदा आहिनि, या ॿार सां इंतरा जी हालत थिए थी, इहो 1-2 ॾींहं रहे थी, 24 कलाक या 2 ॾींहं? एक्चुअली हिन वैक्सीन जो को बि साइड इफेक्ट न आहे। ओरल पोलियो वैक्सीन जेका असां थ्रू ड्रॉप्स जेके 2 क़तरा ड्रॉप ॾियूं था, उन जो को बि साइड इफेक्ट न आहे। IPV जेका हिन जी वैक्सीन आहे, उहा हणूं था असां गोश्त में, त शायदि हिकिड़ी नीडल गोश्त में वञे थी, उन जे करे पेन थिए थो। ठीकु आहे, उनजे करे ॿार खे मामूली को बुखार बि थी सघे थो, या पेन जे करे, या ॿी कंडीशन, मिसाली ॻाल्हि हिन सां ॿियूं वैक्सीन बि लॻनि थियूं, मिसाली ॻाल्हि पेंटा लॻे थी, उहा पेन कराईंदी आहे, त ॿार खे जनरली हिकिड़ो असरु ॾेखारींदी आहे उहा शइ। पर डॉक्टर साहिबु, हूअं बि ॿार खे जेकॾहिं नॉर्मली इंजेक्शन लॻे त उहा जॻह बि सुॼी पवंदी आहे, थोरो 2-3 ॾींहं पेन रहंदो आहे, हिकु नेचुरल ॻाल्हि आहे। पोइ इन इंजेक्शन खां एॾो ख़ौफ़? लेकिन इहो सॼो इहा जेको आहे न अवेयरनेस बि आहे अवाम में, बिल्कुलु सही अवेयरनेस आहे, पर हिन जी माना नेगेटिव अवेयरनेस घणी वई आहे। अवां जो हिकिड़ो माना अगरि मैसेज वञे थो व्हाट्सएप ग्रुप में, इवन के असां त इवन के डॉक्टर सां बि ग्रुप्स में एड आहियूं, उहे बि अहिड़ियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं कंदा आहिनि, असांखे त अजीब लॻंदो आहे। सोशल मीडिया आहे, पोइ फेक न्यूज़ खे माण्हू यकीन करे थो वञे जेसि ताईं कंफर्मेशन थिए। असां जहिड़ा माण्हू त उन ते कंफर्मेशन ते वेंदा ई कोन्हनि, बसि उहो ज़हन में पाले वठंदा आहिनि। ॿी ॻाल्हि त जेके पोलियो जा ड्रॉप्स जेके पियारिया वेंदा आहिनि, या वैक्सीनेशन हूंदी आहे, उन्हनि में असां वटि ट्रेन जेको अमिलो हूंदो आहे। ईअं न त ईअं माण्हू अची वञनि ऐं सिखी करे, ट्रेन याफ़्ता हूंदा आहिनि। ऐं असां वटि इलाही सीनियर अमिलो आहे जेको काफ़ी सालनि खां पोलियो में कमु करे पियो। 94 खां मुंहिंजे ख़्याल में। जी 94 खां। असां जेके ट्रेनीज़ आहिनि उन्हनि खे अलाउ कोन कंदा आहियूं त पोलियो जा वैक्सीनेशन करियो, या अहिड़ी ॻाल्हि। ऐं अहिड़ी सख़्ती, गर्मी, मींहुं, बरसाति, झुड़ में जे निकिरंदियूं आहिनि, घर वेंदियूं आहिनि, माण्हुनि जा दर खड़काईंदियूं आहिनि। ऐं असां पाण पोलियो जी कैंपेन में विया आहियूं। छोकिरियुनि खे हिमत आहे, ऐं उनजी बहादुरी खे दाद ॾींदुसि, सलाम कंदुसि त जेके घर वञी करे, ऐं बिल्कुलु हर घर में तव्हांखे पॉज़िटिव माण्हू कोन मिलंदा, नेगेटिविटी तमामु घणी हूंदी आहे, त पोइ उन माहौल में कमु करण जी वॾी ॻाल्हि आहे। ऐं काफ़ियुनि जी त इहा हालत बि असां पाण बि ॾिठी आहे त पसीने में तरबतर हूंदियूं आहिनि, को उन्हनि खे पाणी कोन पुछंदो आहे दरवाज़े खां, ॼण माण्हुनि खे हुननि जो दर खड़काइण ई पसंदि कोन हूंदो आहे त भई तव्हां असांखे डिस्टर्ब था कयो। डॉक्टर साहिबु, गंदगी मां बि फैलिजे थो, या किनो पाणी वापराइण या साफ़ न आहे, त इहो
असल में छा आहे त हिन जो जेको रिज़र्वायर चइबो आहे उहो इंसान जो जेको आंड्रो आहे या इंटेस्टाइन आहे उहो आहे। ह्यूमन इंटेस्टाइन खां पोइ ॿाहिरि वायरस कंहिं बि माना ॿिए जानवर में नथो रही सघे। हिन जो रिज़र्वायर हिकिड़ो इहो आहे। ॿियो उहो जॾहिं इंसान जे वॾे आंड्रे मां उहो ख़ारिज थिए थो पाखाने जी सूरत में, उहो पोइ वञी जमा थिए थो नदी नालनि में। पोइ उतां अगरि अचे थो माना पीअण जे पाणी में या इंसान को उतां यूज़ करे थो, पोइ उहो वरी मतिलबु इहो चइबो ओरो फीकल रूट, उन मां ई वरी पोइ कंहिंखे ॿिए खे थिए थो। ॿाहिरि इहो जरासीम नथो रही सघे। अच्छा डॉक्टर साहब, जेके लाॾाऊ माण्हू आहिनि मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते, उन्हनि जी बि वैक्सीन, उन्हनि खे पोलियो खां बचाव जा फुड़ा पियारजनि था, उनजो जेको रिकॉर्ड हुजे थो, छो त उहे पचाइनि बि उते था, खाइनि बि उते था, उन्हनि जो सभु कुझु उते सिस्टम थिए थो। असल में उन्हनि खे नोमेडिक पॉपुलेशन चइबी आहे, जेके माना कुझु वक़्तु हूंदा आहिनि, कुझु वक़्तु माना ॿिए हूंदा आहिनि। त विच में असां वटि CBV प्रोग्राम थियो न, कम्यूनिटी बेस्ड वैक्सीनेशन। उन में इवन के मोस्ट ऑथेंटिक डेटा हुयो हर बंदे जो, हर माण्हू जो डेटा हुयो, हिन एरिया में केतिरा ॿार आहिनि, केतिरी पॉपुलेशन आहे, केतिरा अंडर एज आहिनि या केतिरा ओवर एज आहिनि, हुननि जो सॼो गवर्नमेंट जो डेटा हूंदो आहे। उन्हनि नोमेडिक वारा पोइ बि माना थ्रू कंहिंजे मतिलबु दाबे ते उहो वीचारा रिफ्यूज़ न कंदा आहिनि, पर ॿिया जेके सफ़ेद पोश माण्हू उहो घणो रिफ्यूज़ कंदा आहिनि। अच्छा, उहे घणो कंदा? हा, उहे घणा कंदा आहिनि। ख़ासि तौर ते असांजो जेको वेस्ट में आहे पश्तून बेल्ट आहे, उहो त ॾाढो माना ख़तरनाक आहे। इन पोइ उन्हनि खे ॾिसी करे इवन के कंहिं ग़लति मैसेज कम्यूनिकेट कयो मस्जिद में, त उहो पोइ जेके निमाज़ी अचनि था उहो मैसेज घर खणी वञनि था। अच्छा डॉक्टर साहब, इहे पोलियो अफ़गानिस्तान मां बि ट्रांसफर थिए थो, माण्हुनि जी अच वञ जारी थिए थी, या जेके माण्हू घणो ट्रेवल कंदा रहनि था, ट्रेवलिंग में हुजनि था, उन्हनि जे ज़रिए बि पोलियो जो वायरस हिकु जॻह खां ॿी जॻह मुंतक़िल थिए थो? बिल्कुलु इहो इफेक्टिव आहे, क्योंकि अफ़गानिस्तान में इहो हाणे त एतिरो रेशो कोन्हे, बांग्लादेश में बि कोन्हे, इंडिया में तमामु घटि थी वियो आहे, पर असांजे पाकिस्तान में अञा आहे। त इहो ईअं बि चई सघिजे ट्रेवलिंग जो हुन में इफेक्ट थी सघे थो। त छो जो हितां जेके ट्राइबल एरियाज़ मां माण्हू अचनि था, उन्हनि खे थोरी अवेयरनेस घटि आहे। छो ट्राइबल एरिया जेके आहिनि, इहे पेशावर साइड ॾांहुं हेॾे जेके इलाइक़ा गैर आहिनि, उनमें त पोलियो जे मुहिम जो सवाल ई पैदा न थियो, छो हुन टीमूं वञी नथियूं सघनि। छो तव्हांखे ख़बर आहे उते उहो छा सिस्टम आहे, पंहिंजो जरगो सिस्टम आहे, उते पंहिंजो रूल्स आहिनि, पंहिंजा रेगुलेशन आहिनि, त उन हवाले सां उते अवेयरनेस थोरी घटि आहे। पर हाणे जेको मौलवियुनि जे ज़रिए फतवाऊं ॾियारियूं या इहो सॼो, त इन जो को असरु त पियो आहे न? हा बिल्कुलु इहो असरु पियो आहे। छो असां जेकी पोलियो अवेयरनेस जी असां वटि बुक आहे, उन में बाक़ाइदे फतवाऊं आहिनि। हिकिड़ी फतवाऊं न, 15-16 फतवाऊं आहिनि हर मौलवी जूं। तमामु हिकिड़ा स्कॉलर जेके आहिनि, पढ़ियल लिखियल PhDs जेके आहिनि, डॉक्टरेट कई आहे जन, उन्हनि जा हवाला आहिनि। असां वेंदा आहियूं इलाइक़े में, जॾहिं असां वेंदा आहियूं त पहिरीं असांजो टारगेट हूंदो आहे जेकी मस्जिद हूंदी आहे उन में ऐलान कराईंदा आहियूं। पर असां सां कॾहिं ताउन थींदो आहे, कॾहिं कोन थींदो आहे। या असां वियासीं नमाज़ पढ़णु, त अधु कलाकु पहिरीं हलिया वेंदा आहियूं असां, त जीअं ख़ुतबो ॾिए थो मौलवी साहिबु जेको आहे उहो जा स्पीच करे थो, त उन में असां हुनखे चवंदासीं ऐलान कर। के कंदा आहिनि, के कोन कंदा आहिनि। हिकिड़ो वाक़ियो, मां मस्जिद में वियुसि, हुनखे मौलवी साहिब खे मूं चयो, हुनखे सम्झायो मूं, हुन मूंखे पॉज़िटिव रिस्पॉन्स ॾिनो, वेही थकी पियो, हुन ऐलान ई कोन कयो। अच्छा डॉक्टर साहब, वालदेन जे लाइ छा मैसेज ॾियणु चाहींदो तव्हां? वालदेन जी बुनियादी ज़िम्मेदारी थिए थी त पंहिंजे ॿार जी सिहत खे मद्देनज़र रखंदे, जेकर उहे चाहिनि था त उन्हनि जो ॿारु माज़ूर न थिए, मुल्क जो मुस्तक़बिल माज़ूर न थिए, त पोइ वालदेन जी बुनियादी ज़िम्मेदारी वालदेन जी आहे। त वालदेन जे लाइ छा मैसेज ॾियणु चाहींदो? वालदेन जे लाइ इहो मैसेज ॾींदुसि बेसिकली त ॿारु जॾहिं पैदा थिए थो, उन मुकमल नशो नुमा थिए, उनजी वैक्सीनेशन मुकमल हुजे, पोलियो जा ड्रॉप्स उन जे वक़्त ते पियारी। ऐं के माइटनि में इहा ॻाल्हि हूंदी आहे त असां हिकिड़ो दफ़ो पियारियो आहे, हाणे वरी कोन पियारींदासीं, ईअं कोन हूंदो आहे। जॾहिं बि कैंपेन हो उन में जेको पोलियो जा कतरा पियारीनि, इहो ॿार जी सिहत जे लाइ बि सही आहे, ऐं माज़ूरी खां बचाव आहे, ऐं माइटनि जी सेटिस्फिकेशन बि आहे हिन में। ठीकु। डॉक्टर साहब, तव्हां बि वालदेन जे हवाले सां जेकॾहिं को मैसेज ॾियणु चाहियो? मैडम, वालदेन जे लाइ हिकिड़ो ई मैसेज आहे त उहे पंहिंजे जेके न्यू बॉर्न ॿार आहे, उन खां वठी 5 साल ताईं, पोइ EPI जो शेड्यूल आहे न, उहो ज़रूरु माना पूरो 100% फॉलो कनि। छो त जेकॾहिं असांजी EPI, असांजी पूरे पाकिस्तान जी EPI 67% छिके हूंदी। सिंध जा हालात अञा ख़राब आहिनि, 48 ताईं आहे वधि में वधि। जेसिताईं असांजी EPI 95% न थींदी, तेसिताईं असां कुझु बि कयूं, इहा बीमारी ख़तमु नथी थी सघे।
असांजो WHO जो इहो हिकिड़ो क्राइटेरिया आहे EPI असांजी जेका रूटीन इम्यूनाइज़ेशन आहे उहा 95% करणी आहे। उन्ही खां पोइ ॿिया फैक्टर आहिनि त ॿार जीअं पैदा थिए थो त उनखे मदर फीड ज़रूरी आहे, छो त मदर फीड वारे ॿारनि में एतिरी त ताक़त हूंदी आहे जो वायरस खे विदआउट करे सघंदा आहिनि, उनखे माना असर न थींदो आहे। डॉक्टर साहब कीअं था ॾिसो पोलियो फ्री कंट्रीज़ में असांजो शुमार कॾहिं थी सघे थो? असांजी इहा तमन्ना रही आहे इलाही सालनि खां त असां पोलियो फ्री मुल्क डिक्लेयर थिए, लेकिन आउं सम्झां थो, मुंहिंजो पर्सनल व्यू आहे जेसिताईं अफ़गानिस्तान जो बॉर्डर बंदि न थींदो तेसिताईं मुमकिन नथो थी सघे, तेसिताईं असांजो कदम नथो थी सघे, छो त जेकॾहिं बॉर्डर खुलियल आहे उन्हनि माण्हुनि जी का बि डेटा न आहे, उहे माण्हू अचनि था, उन्हनि जा कार्ड बि ठहियल न आहिनि, उन्हनि जी का मालूमात न आहे, गवर्नमेंट खे पूरो अंग फिगर ख़बर कोन्हे उन्हनि जो, कुझु बि कोन्हे। जेसिताईं इहे बॉर्डर बंदि न थींदा उन्ही खां पोइ असांजी EPI मज़बूत न थींदी, टियों जेको असांजो कचिरो आहे, असांजो सेवरेज ऐं वाटर सप्लाई जेसिताईं उहा अलॻि न थींदी असां वटि सूरत हाल आहे ड्रेनेज जी लाइनूं वाटर सप्लाई जी लाइननि सां मिली वञनि थियूं ऐं हिते जानवर बि मेन फैक्टर आहिनि, गवर्नमेंट खे इन तरफ़ बि सोचणु घुरिजे, गवर्नमेंट खे सोचणु घुरिजे। ॾी महिरबानी डॉक्टर साहब, तव्हां ॿिन्हिनि असांखे अॼोके प्रोग्राम में जॉइन कयो। नाज़रीन, हॉट इशू प्रोग्राम में असां पोलियो जे हवाले सां स्पेशल अॼु प्रोग्राम कयोसीं। यकीनन इन में असांजो तव्हांजो ऐं वालिदैन सभिनीनि जो बुनियादी किरदारु आहे। जेकॾहिं असां चाहियूं था त असांजा ॿार पोलियो जहिड़ी लाइलाज मर्ज़ खां पंहिंजो बचाव मुमकिन बणाए सघनि, त इन में वालिदैन जी बुनियादी ज़िम्मेदारी आहे त पंहिंजे ॿारनि खे पैदाइश ॿारनि खां वठी करे 5 सालनि ताईं उमिरि जे ॿारनि खे पोलियो खां बचाव जा फड़ा पियारनि ऐं घर ईंदड़ टीमनि सां भरपूर ताउन कनि त जीअं हीअ मुहिम कामयाब थी सघे ऐं असांजा ॿार बीमारी माज़ूरी खां बची सघनि। अॼोके प्रोग्राम में एतिरो ई, ॾींदा इजाज़त, अल्लाह वाहिद।